तलाह रिपोर्ट मोहम्मद हनीफ मला मुताबिक़ ख़बर शेयर कई पिया डिस्ट्रिक्ट जेल बदीन में बदीन जेल जे सुप्रीडेंट मज़हर अली बहन पारां क़ैदियुनि खे हुनर ऐं सुखिया जे लाइ सिलाई कढ़ाई सेंटर, मिटी चथाऊं, रांदियुनि ऐं ॿियूं शयूं ठाहिण जे हुनर जे कम वारो नओं सिलसिलो शुरू कयो वियो आहे। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट जेल बदीन जे सुप्रीडेंट मज़हर अली बहन जो वधीक चवण हो त मूं डिस्ट्रिक्ट जेल बदीन अंदर क़ैदियुनि खे हुनर ऐं सुखिया जे लाइ सिलाई कढ़ाई सेंटर ऐं मिटी चथाऊं ठाहिण जो सिलसिलो शुरू कयो आहे, जंहिंसां क़ैदियुनि हुनर हासिल कंदा त हू आज़ादी माणण बाद ॾोहनि जी दुनिया मां निकिरी करे इज़त जी ज़िंदगी गुज़ारे सघंदा। संदन वधीक चवण हो त हिकु क़ैदी जॾहिं ॾोह करे जॾहिं जेल अंदर ईंदो आहे त पोइ हिन खे उन जी कयल ॾोह ते तमामु घणो पछतावो थींदो आहे ऐं हिकु क़ैदी जी हिकु ख़्वाहिश हूंदी आहे त हू जल्द अज़ जल्द ॿाहिरि निकिरी पंहिंजे ख़ानदान, मिट माइट, अज़ीज़नि, यारनि दोस्तनि सां मिली करे ॿाहिरि जी दुनिया ॾिसे। ऐं मुंहिंजो इहो अज़म आहे त डिस्ट्रिक्ट जेल बदीन जो हर क़ैदी हुनरमंद हुजे त जीअं हू आज़ादी माणण बाद ॾोहनि जी दुनिया मां निकिरी करे पंहिंजे हुनर जी मदद सां इज़त जी ज़िंदगी गुज़ारे पंहिंजे ऐं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करे सघे। डिस्ट्रिक्ट जेल बदीन जे समूरनि क़ैदियुनि जेल इंतिज़ामिया जे अहिड़े अमल खे तमामु घणो सारा जोॻो करार ॾिनो आहे।